नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवांखे कंदकोट ख़बर ॾींदा आहियूं। कंदकोट में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी हिदायत ते हिकु भेरो ॿीहर सूबाई वज़ीर सनअत, कामर्स, कोऑपरेटिव ऐं एंटी करप्शन इंक्वायरीज़ सिंध इकरामुल्लाह ढारेजो ऐं वक़ार मेहदी स्पेशल असिस्टेंट सीएम सिंध अॼु नज़द मनी स्टेडियम कंदकोट में अवाम जूं शिकायतूं ॿुधण लाइ खुली कचहरी कई वई। खुली कचहरी में डिप्टी कमिश्नर कशमोर एट कंदकोट मुनव्वर अली मिठाणी, एसएसपी असद रज़ा शाह, पीपी ज़िले सदर गुल मोहम्मद जाखराणी, वफ़ाक़ी ऐं सूबाई खातनि जे ज़िले सरबराहन, मौजूद शहरियुनि, सिविल सोसाइटी, एनजीओज़ जे नुमाइंदनि, साफ़ियुनि ऐं अवाम वॾे अंग में शिरकत कई। खुली कचहरी में कंदकोट ऐं कशमोर जे शहरी एताज जे नुमाइंदनि, साफ़ियुनि, उस्तादनि ऐं अवाम शिकायतूं पेश कंदे चयो त डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जो कमु सुस्त रफ़्तारी सां हली रहियो आहे, जंहिंखे तेज़ कयो वञे। फ्रूट, मच्छी ऐं सब्ज़ी मार्केट ऐं अनाज मंडी जी हालत ख़राब आहे, उनखे दुरुस्त कयो वञे। लोड शेडिंग जो ख़ात्मो कयो वञे। इन मौक़े ते सूबाई वज़ीर अवाम जूं शिकायतूं गौर सां ॿुधियूं ऐं तरजीह बुनियादुनि ते हल करण जी ख़ातिरी पिणु कराई। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।